ही मोटी आयो आहे। ये खौफ थी पियो आहे तो ये बेवकूफ़ किथे रब्बन सां सारी हकीकत न करे विझे। आचर वापस मोटी आयो आहे। ओए जेको मूं नोड़ ओठी जे गिची में विधो आहे न, वो वापस मोटी अचे मुंहिंजी गिची में पवंदो जेकॾहिं आचर ईअं थो करे त। हाणे आचर लाइ जेको तव्हां हुकुम कयो सरकार। तव्हां ईअं कयो, आचर खे ॿधी खणी अचो, हुन सां मां मिलण थो चाहियां। जेको तव्हांजो हुकुम सरकार। कर में हिन ॻाल्हि जो ख़ासि ख्यालु रखिजो त आचर जे अॻुवाह जी ख़बर न ओठे खे पवे न त वॾे खे। तव्हां हाणे बेफ़िक्र थी वञो सरकार। कंहिं बनी बशर खे बि ख़बर न पवंदी। आचर ईअं गुम थी वेंदो। जीअं इहो कमु थी वञे त तव्हां मूंखे फ़ोन करे ॿुधाइजो। हुकुम सरकार। हिन निभागे खे मौत खयों आहे, तॾहिं वते तो घुमंदो। ने अदी जी तबियत कीअं आहे दारबण? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मीरा मथां ज़ुल्म करण वारो तूं आहीं या को? जॾहिं माण्हू खे का बि वाट नाहे सुझंदी न त पोइ सब्र करे मालिक ते छॾे ॾींदो आहे। उहो ई मालिक आहे जेको पंहिंजूं निशानियूं ज़ाहिर कंदो आहे ऐं मंज़िल तां भटकियल मुसाफ़िर राह ते अची वेंदो आहे। मूंखे पंहिंजी मंज़िल न घुरिजे, मूंखे सिर्फ़ु उन ज़ालिम जो नालो घुरिजे जंहिं मूंखे ऐं मुंहिंजी मीरा खे इन हद ताईं पहुचायो आहे। तमामु जल्द तुंहिंजे साम्हूं हुनजो नालो ज़ाहिर थी वेंदो। पोइ बि तोखे ख़बर न पवे, तूं शक में मुब्तला थी वञी, पोइ बि तूं मूं वटि अची जाए, मां तोखे हुन दग ते लाहे छॾींदुसि जंहिंजो तोखे इंतज़ारु आहे। जेकॾहिं तोखे ख़बर बि आहे त पोइ हुनजो नालो छो नथो ॾींहुं? कुझु वाइदा थियल हूंदा जेके निभाइणा पवंदा। पोइ जॾहिं उन वाइदनि जो पूराओ थी वेंदो आहे पोइ माण्हू आज़ादु थी वेंदो आहे। जेॾीं मूं पंहिंजे पाण खे आज़ादु महसूसु कयो न, उन ॾींहुं सभु राज़ मां तुंहिंजे साम्हूं खोले छॾींदुसि। आयो त उहो सदड़ी सां मिलण लाइ, पर अञा बि उनजो वक़्तु न आहे आयो। जेकॾहिं तव्हां मीरा सां मिलणु चाहियो था त मां तव्हांखे हुन सां मिलाए सघां थो। उन जी का बि ज़रूरत न आहे, छो जो वाइदे लाइ पूरो साल पियो आहे। सालनि जी पुॼाणी खां पोइ मां पहुची वेंदुमि। ख़बर नथी पए त हक़ीक़त जी ख़बर अथसि या असांजी या ही बि अणॼाण आहे। वाइदो थियल अथसि, पर कंहिंसां?